घोटकी मां ख़बर ॾींदा हलो त थाणो ए सेक्शन पुलिस जी बहितरीन कार्रवाई 2 ॾींहं अॻु घोटकी शहर मां चोरी जे 3 वारदातुनि ऐं कादरपुर जे सहाफ़ी अब्दुल रशीद भुट्टो जे घर ते हमले में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। चोरी थियल सामान बरामद, असल मालिकनि जे हवाले। इन सिलसिले में डीएसपी घोटकी राणा नसरुल्ला ऐं एसएचओ थाणो ए सेक्शन गुल मोहम्मद महर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु कादरपुर जे सहाफ़ी अब्दुल रशीद भुट्टो जे घर ते भते लाइ हमलो कंदड़ जवाबदार इमरान अली वल्द शमीर वासू खे गिरफ़्तार कयो वियो आहे। संदसि कब्ज़े मां हिकु पिस्टल पिणु हथु कयो वियो आहे। डीएसपी घोटकी राणा नसरुल्ला ॿुधायो त गिरफ़्तार जवाबदार जो तालुक़ बदनाम दाड़ेल भगत अली संदराणी जे टोले सां आहे, जेके भताखोरी ऐं मोटरसाइकिल चोरी में मुलविस आहिनि। जॾहिं त ॿी कार्रवाई दौरान घोटकी शहर मां 2 ॾींहं अॻु स्टेशन रोड ऐं कचहरी रोड तां चोरी जे 3 वारदातुनि में मुलविस जमील मीराणी ऐं यासीन मीराणी खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे, जिन जे कब्ज़े मां रोक रक़म ऐं दुकाननि मां चोरी थियल लखें रुपयनि जो सामान हथु कयो वियो आहे। जवाबदारनि खां वधीक जांच कई पई वञे। जल्द संदन ॿियनि साथियुनि खे बि गिरफ़्तार कयो वेंदो। हिन चयो त जवाबदारनि वटां हथु आयल रोक रक़म ऐं सामान असल मालिकनि हवाले कयो वियो आहे। हिन चयो त घोटकी शहर जो अमुन ख़राब करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी। शहर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ क्रैकडाउन तेज़ कयो वियो आहे ऐं शहर में पुलिस जो गश्त वधायो वियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।